مولانا استاد عبدالحفیظ فل پوٹرو صاحب. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون. ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون. صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين عدد كل معلوم لك دائما أبدا أبدا. مجھا محترم عزیز دوستو، سپارو بیو سورت بقرہ ماں بچار آیتوں آواں جیادو پڑھیوں آہن. اللہ رب العالمین خان دعائے تشال رب سائیں ان آیتن جے مناسبت سان بیان کرنے جی توفیق عطا فرمائے. بدھن خان بعد رب ذوالجلال تمام سان جمی مسلمانن کے عمل کرنے جی توفیق عطا فرمائے. دوستو صبح خان وٹھی ہی جلسو ہلی رہو ہے. کافی سارا علماء کرام
तमाम जा बयान ॿुधी चुका आहियो ऐं अञा बि पोइते ॿ मौलाना रहियल आहिनि ऐं हिन जलसे जा महिमान ॿ रहियल आहिनि। इंशाअल्लाह ताला उन्हनि जो बि बयान थींदो। मुंहिंजी तबियत ऐं आदत इहा हूंदी आहे त जेकी आयत पढ़िजे हिकु पढ़िजे ॿ पढ़जनि ऐं उन जे मुनासिबत सां ऐं उन आयतुनि जे लिहाज़ सां बयान कजे। ही जेके मां आयतूं पढ़ियूं आहिनि इन आयतुनि जो तालुक़ु आहे ग़ज़वे बदर जे शहीदनि सां। बदर जी जंग इस्लाम जी वॾे में वॾी जंग आहे ऐं उन जंग बदर में मुसलमाननि खे अल्लाह तबारक व तआला फतह ॾिनी ऐं इस्लाम ऐं मुसलमाननि जे दुश्मननि खे अल्लाह तबारक व तआला शिकस्त ॾिनी। पर ईअं थींदो आहे जेकॾहिं ॿ माण्हू पाण में अटकंदा आहिनि ॿ माण्हू पाण में विढ़ंदा आहिनि त ज़ाहिर में नुक़सान ॿिन्ही जो थींदो आहे। काफ़रनि जे पासे ॾांहुं 70 काफ़र जहन्नम रसीद थिया ऐं 70 ज़ख़्मी थिया ऐं मुसलमाननि जे तरफ़ां 6 या 7 मुसलमान बे शहीद थिया हा। पोइ मुनाफ़िकनि इहा पिरोपे घंटा कई त मुसलमाननि खे छा मिलियो, पंहिंजूं जानियूं बि विञायूं, पंहिंजे बच्चनि खे यतीम बणायूं, पंहिंजे घर वारनि खे बेवाह बणायूं, ज़िंदगी जो ॾीओ पंहिंजो उजाए छॾियऊं। कहिड़ो उन्हनि खे फ़ाइदो ऐं कहिड़ो उन्हनि खे नुक़सान थियो, फ़ाइदो थियो, केॾो न पंहिंजो नुक़सान कयूं। जॾहिं मुनाफ़िकनि इहे चिमे गोयूं कयूं, मुनाफ़िकनि जॾहिं इहे अफ़वाह उथारिया, पोइ अल्लाह तबारक व तआला ही आयतूं क़ुरान पाक जूं नाज़िल कयूं जंहिंमें रब साईं फरमाए थो त जेके अल्लाह जे रस्ते में क़त्ल कया वञनि, जेके अल्लाह जे रस्ते में शहीद थी वञनि, उन्हनि खे तव्हां मुअल न चइजो, उहे ज़िंदा आहिनि ऐं अल्लाह जे तरफ़ां उन्हनि खे रोज़ी ऐं रिज़्क़ बि मिलंदो आहे ऐं उहे कीअं ज़िंदा आहिनि उन्हनि जी हयाती ऐं ज़िंदगी खे तव्हां इंसान समझी नथा सघो। मां रब तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां थो त उहे बेकार न आहिनि, उन्हनि पंहिंजी ज़िंदगी अजाई विञाई न आहे, इहे कामयाब थी विया आहिनि ऐं इहे शहीद आहिनि ऐं इहे ज़िंदा आहिनि। ऐं इन खां अॻु शुरूआत में अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि खे सॾु कंदे रब साईं फरमाए थो त ए ईमान वारो, जेकॾहिं तव्हां जे मथां तकलीफ़ अची वञे, तव्हां जे मथां ॾुखियो वक़्तु अची वञे त तव्हां 2 कम कंदा कयो। 2 कम करणु तव्हांजो कमु ऐं 3 कम मां अल्लाह जो। उहे 2 कम कहिड़ा आहिनि? रब साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। ए ईमान वारो, ए कलमे पढ़ण वारो, इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह, सब्र ऐं निमाज़ सां तव्हां रब जी मदद वठो, रब जी मदद हासिल कयो। अल्लाह फरमाए थो जेकॾहिं तव्हां जे मथां दुनिया में को तकलीफ़ जो वक़्तु अची वञे, तकलीफ़ अची वञे त हिकु सब्र कयो, ॿियो निमाज़ पढ़ो। सब्र ऐं निमाज़ तां तव्हां दिलाईंदव, सब्र तव्हां कंदव, निमाज़ उन सब्र ऐं ॾुखे वारे वक़्त में तव्हां पढ़ंदव। रब साईं फरमाए थो इन्नल्लाह मअस्साबिरीन, एड़न माण्हुनि सब्र करण वारनि सां मां अल्लाह जी मदद गॾु हूंदी आहे। इन आयत में अल्लाह तबारक व तआला 2 शयुनि जो हुकुम कयो, हिकु सब्र कयो ऐं ॿियो निमाज़ पढ़ो। सब्र ऐं निमाज़ ऐं सब्र वारनि खे वरी छा थो मिले?
इन जे मुतालिक़ ॿ चार ॻाल्हियूं मां अर्ज़ु रखंदुसि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सब्र चइबो छाखे आहे। तव्हां इहो सब्र त ॿुधंदा अचो था त माण्हू ॾुखे वक़्त में सब्र करे, पर सब्र हक़ीक़त में चइबो छाखे आहे। सब्र टे क़िस्म आहे। सब्र टे क़िस्म आहे। हिकिड़ो सब्र जो इहो क़िस्म आहे जो नेकीअ जे कम ते दिलि नथी चवे, नेकीअ जो कमु करणु ॾुखियो थो लॻे, हाणे पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करे माण्हू नेकीअ जो कमु करे, इहो बि हिकिड़ो सब्र जो क़िस्म आहे। ऐं ॿियो सब्र जो इहो क़िस्म आहे जो गुनाह ऐं बुराई करण ते हिनखे का बि रुकावट कान्हे का। गुनाह ऐं बुराई करण ते हिनखे पूरी जो पूरी ताक़त आहे, पर उन हूंदे इन वक़्त में पंहिंजो पाण खे बचाइण, पाण ते कंट्रोल करे पाण खे गुनाह खां बचाइण, इहो बि सब्र जो हिकिड़ो क़िस्म आहे। ऐं टियों सब्र जो इहो क़िस्म आहे जो जेकॾहिं का तकलीफ़ अची वञे त उनखे बर्दाश्त करणु ऐं उनखे रब जे तरफ़ां सम्झणु, ऐं इहो बि सब्र जो क़िस्म आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायो त सब्र टे क़िस्म आहे। हाणे इन खे मां हदीस पाक जे रूह सां तव्हांखे साबित करे ॾेखारींदुमि त सब्र टे क़िस्म कीअं आहे। इमाम मुस्लिम रहमतुल्लाह अलैह मुस्लिम शरीफ़ में हिकिड़ी डिघी हदीस आंदी आहे जो उहा पूरी हदीस मां हिन वक़्त में बयान नथो करे सघां, ऐं उन हदीस जो कुझु हिसो जेको सब्र जे मुतालिक़ आहे उहो मां तव्हांजे आॾो अर्ज़ु रखां थो, जंहिं मां साबित थींदो त वाकई सब्र टे क़िस्म आहे। इमाम मुस्लिम रहमतुल्लाह अलैह मुस्लिम शरीफ़ में हदीस आंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नकुल कंदे फरमाए थो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, अगिन उम्मतन में, अगिन क़ौमन में हिकिड़ा टे शख्स हुया जेके वापार जे नियत सां, वापार जे लिहाज़ सां ॿाहिरि निकिता आहिनि, सफ़र में आहिनि। उनखे राति पइजी वई काथे, जबल उनखे नज़र आयो, उन जबल में हिकिड़ी चुर हुई, उन में वञी करे चुर ऐं गार में वञी करे आहिनि राति इते गुज़ारींदासीं, सुबुह सां अॻिते पंहिंजे सफ़र ते रवाना थींदासीं। अल्लाह जी कुदरत, उहे टई शख़्स जॾहिं उन गार ऐं चुर में विया आहिनि, मथां हिकिड़ो पत्थर जो किरियो आहे, किरंदो किरंदो उन गार जो मुंहुं जाता ही उन में दाख़िल थिया हा, उहो बंदि करे छॾियईं। हाणे हिननि खे निकिरण जी का बि वाह कान्हे का, अंदरि सुक थी विया, अंदरि महफ़ूज़ थी विया। हाणे हिन खे उन गार ऐं चुर में खाइण जे लाइ बि का शइ कान्हे का, हिन खे निकिरण जी बि का वाह कान्हे का। हाणे पाण में सलाह मशवरो करनि था, यार हाणे दुनिया में ज़िंदगीअ में जेकॾहिं कंहिंखां को नेकीअ जो कमु थियो आहे, चङाई जो कमु थियो आहे, उहो चङाई जो कमु यादि करे अल्लाह खे उन जो वास्तो विझी करे दुआ घुरूं था, मन उन नेकीअ जे अमल जे करे अल्लाह असांखे हिन मुसीबत मां जान छॾाए। हिकिड़ो शख़्स उथी करे चवे थो, ए मुंहिंजा अल्लाह, ए मुंहिंजा रब, मां मालदार आहियां, मूंखे ॾाढो गंज ॾिनो थी। हिकिड़ो उहो वक़्तु हुयो जो मुल्क में ऐं असांजे इलाके में ॾुकर पइजी वियो। हिकिड़ी नौजवान छोकिरी असांजे खानदान जी मिटनि माइटनि मां लाचार ऐं मजबूर थी करे मूं वटि आई, चई त असां 2 ॾींहंनि खां वठी बुख ते आहियूं, का बि शइ असांखे न मिली आहे, असांजी मदद कर। उन वक़्त में शैतान मूंखे बरगिलायो, शैतान मूंखे भुलायो, मां उनखे गुनाह ते आमादो कयमि, हूअ बि गुनाह ते आमादो थी वई। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, कादल फ़क़्र ऐं यकून कुफ़रा, कॾहिं कॾहिं मिस्कीनी ऐं ग़रीबत माण्हूअ खे कुफ़र ताईं पहुचाई वेंदी आहे। उहा इन गुनाह ते तैयार थी वई, मां बि तैयार थी वियो। मुंहिंजा अल्लाह, मां पूरो जो पूरो उन जे मथां क़ादिर थी वियुमि, का बि रुकावट कान्हे का बि रुकावट न बची आहे। जेकॾहिं मां गुनाह कयां त करे सघां पियो, मुंहिंजा अल्लाह हाणे मां बि तैयार आहियां। उहा न्याणी छोकिरी बि तैयार आहे। हाणे उन वक़्त में उन छोकिरीअ जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरनि था, इत्तक़िल्लाह, ए अल्लाह जा बाना, अल्लाह खां डिॼ, रब जो ख़ौफ़ कर। उन जे ज़बान मां ये लफ़्ज़ निकिरंदा आहिनि था, मुंहिंजा रब, मुंहिंजे जिस्म में पघर अची वञे थो, मुंहिंजी जान ॾकण लॻी आहे, तुंहिंजो ख़ौफ़ मुंहिंजे जिस्म ते तारी थी वियो।
छो तरफ सही फरमाए तो वल मन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबे अय्य आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह फरमाए तो जेके मानू दुनिया में रही करे मां रब जो खौफ रखन था त जरे क़यामत वारो डी थींदो, क़यामत वारे डी अल्लाह जे आलो मुखे हाज़िर थियणो पवंदो, पेश कयो वेंदो। पोइ जे करे मां रब जे आलो पेश कंदमि न थींदुमि, मुंहिंजो उन वक़्त में कहिड़ो हाल हूंदो। मां अल्लाह जे आॾो बीहण खां, मां रब जे आॾो हिसाब किताब ॾियण खां उनखे दिलि में ख़ौफ़ आहे, ख़ौफ़ रखी करे पंहिंजी ज़िंदगीअ खे बचाए करे गुनाहनि खां पाण खे बचाए थो। रब साईं फरमाए थो क़यामत वारे ॾींहुं मां उनखे 2 जन्नतूं ॾींदुमि, 2 बाग ॾींदुमि। वो शख्स चए तो मुझा अल्लाह उन न्याणीअ जे ज़बान मां ये लफ़्ज़ निकिरी विया इत्तक़िल्लाह, अल्लाह जो खौफ रख, रब खां डिज। उन वक्त में मुझे जिस्म में तुझो खौफ अची वियो, मां गुनाह जे इरादे खां बाज़ अची वयुमि। जेको कुछ मुखे ॾियणो हो उन न्याणे खे ॾेई करे मां उनखे वापसि मोटाए छॾियुमि। ओ मुंहिंजा अल्लाह इहो ज़िंदगीअ में मां हिकिड़ो नेकीअ जो कमु कयो आहे, मुंहिंजा रब साईं जेकॾहिं इहो मुंहिंजो अमल तो वटि क़बूल आहे त ही मां ॾुखे वक़्त में आहियां, असांजे मथां ही ॾुखियो वक़्तु अची वियो आहे। मुंहिंजा अल्लाह इन नेकीअ मुंहिंजे करे असां खां हीअ मुसीबत टार। इहा दुआ जो घुरियईं त हदीस पाक में ईंदो आहे त पत्थर कुझु सुरी परे वञी करे अञा निकिरण जी हिनखे ताक़त कान्हे का, कुझु न कुझु पत्थर परे वञी करियो। ॿियो शख़्स उथी करे चए थो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो अबो अम्मा कुराड़ा हा, मां उन्हनि जी ख़िदमत कंदो हुउमि, ॾींहं जो सॼो ॾींहुं बकरियूं चारींदो हुउमि, शाम जो अची करे बकरियूं वारे करे बकरियूं ॾुही करे अॻुम अबे अम्मा खे खीर पीआरींदो हुउमि, उन्हनि जी ख़िदमत कंदो हुउमि। उन खां पोइ मां पंहिंजे बचनि खे खीर पीआरींदो हुउमि। हिकिड़े ॼाड़े लालच में अची करे, बकरियुनि जे चारण जे लालच में अची करे मां तमामु परे ॻोठ खां हलियो वियुमि। ईअं मोटंदे मोटंदे मूंखे राति थी वई, देरि सां घर अची करे पहुतो आहियां। घर पहुची करे जेसीं ताईं बकरियूं वाड़ियम, जेसीं ताईं बकरियूं ॾुध में, हाणे जो खीर प्याले में खणी अचां ॾिसां त अबू अम्मा उन्हनि खे निंड अची वई आहे, सुक पिया आहिनि। ऐं मुंहिंजा अल्लाह खीर जो प्यालो अबे अम्मा जे मथनि खां खई बीठो आहियां। हाणे मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा ॿार, मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बच्चा, मुंहिंजी औलाद मुंहिंजे पेरनि में अची करे पिया आहिनि, अब्बा अब्बा करनि था, अब्बा खीर प्यार, अब्बा खीर प्यार। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी दिलि बर्दाश्त नथी थिए जो अबे अम्मा खां अॻु मां पंहिंजे औलाद खे खीर प्यारा। मुंहिंजा अल्लाह मूंखे इहो बि इहा बि गुस्ताखी सम्झां पियो जो निंड पियनि खे निंड मां उथारियां, उनखे निंड मां बि न पियो उथारियां, पंहिंजे ॿारनि ऐं बचनि ॾे तवजो बि न पियो कयां। उहे रड़ियूं करनि पिया, उहे दाहूं करनि पिया, अबो अबा कनि पिया, पर मां उन्हनि खे खीर न पियो पीआरियां। ईअं कंदे कंदे बीहंदे बीहंदे सुबुह थी वियो। जॾहिं सुबुह जो अबो अम्मा पंहिंजे मर्ज़ीअ सां निंड मां उथिया आहिनि ऐं उहो खीर मां उन्हनि खे खणी करे पीआरियो आहे। उन खां पोइ पंहिंजे औलाद खे, उन खां पोइ पंहिंजे बचनि खे खीर पीआरियो अथमि। इन खे चइबो आहे अबे अम्मा जी ख़िदमत। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा वख्फिज़ लहुमा जनाहज़्ज़ुल्ल मिनर रहमा व कुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। रब साईं फरमा तो मां कुरान पाक में या शइ लिखी छॾी आहे त ए ईमान वारो, पहिरियों मां अल्लाह जो तव्हांजे मथां हक़ अथव जो मां अल्लाह जी इबादत कयो, मां रब सां कंहिंखे शरीक न बनायो। छो त रब साईं फरमाए तो या अय्युहन्नासु बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशन वस्समाअ बिनाअ
वअंज़ल मिनस समाइ माअ फअख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून। रब से फरमाए थो ए इंसानो तवा पांजे पालनहार जी इबादत कयो जंहिं तव्हां खे पैदा कयो। तव्हां त छा पर तव्हां खां अॻु में जेके बि थी गुज़रा आहिनि सभिनी जो पैदा कंदड़ उहो हिकिड़ो अल्लाह आहे। अल्लाह फरमाए थो जेकॾहिं तव्हां मां रब जी इबादत कंदव पोइ तव्हां में तक़वा अची वेंदी, तव्हां में परहेज़गारी अची वेंदी, अल्लाह जो ख़ौफ़ अची वेंदो, जहन्नम खां रब तव्हांखे आज़ादु कंदो। अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फ़िराशा। रब साईं फरमाए थो मां रब तव्हांजो कीअं, मां ख़ालिक़ तव्हांजो कीअं, इन जे लाइ अल्लाह तबारक व तआला दलील थो ॾे। छो त जेकॾहिं को बि माण्हू का दावा कंदो आहे उन जी दावा तॾहिं साबित थींदी आहे जॾहिं उन जे लाइ दलील ॾींदो आहे, दलीलनि सां दावा साबित थींदी आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला चए थो मां तव्हांजो रब बि आहियां, मां तव्हांजो ख़ालिक़ बि आहियां। हाणे उन जे लाइ इन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला 4 दलील ॾिना आहिनि। त अल्लाह फरमाए थो रब तव्हांजो कीअं, अल्लाह फरमाए थो तव्हांखे बि पैदा कयुमि, तव्हां खां जेके अॻु में गुज़रिया आहिनि उन्हनि खे बि मां पैदा कयो आहे। अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फ़िराशा। रब साईं फरमाए थो इन ज़मीन ॾे नज़र कयो जंहिं ज़मीन में रहो सहो था। इन ज़मीन खे मां तव्हां जे लाइ फ़र्श बणायो आहे, इन ज़मीन खे मां तव्हां जे लाइ ताबियो बणायो आहे। इंसानो तव्हांजी मर्ज़ी इन ज़मीन में हर काहे पोख कयो तव्हांजी मर्ज़ी, खजूं पोखियो तव्हांजी मर्ज़ी, अंब पोखियो तव्हांजी मर्ज़ी, केला पोखियो तव्हांजी मर्ज़ी, बेर बेरियूं पोखियो तव्हांजी मर्ज़ी। पर इन ज़मीन में जेकॾहिं घर ठाहियो तव्हांजी मर्ज़ी, इन ज़मीन में खूह खोटियो तव्हांजी मर्ज़ी, इन ज़मीन ते रस्ता ऐं रोड ठाहियो तव्हांजी मर्ज़ी। इन ज़मीन खे मां तव्हांजे ताबियो करे छॾियो आहे, जेका शइ वणेव तेका तव्हां कयो, ज़मीन कुछंदी कान। अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फ़िराशा। रब साईं फरमाए थो ज़मीन खे मां तव्हां जे लाइ फ़र्श बणायो अथमि, वस्समाअ बिनाअ ऐं आसमान खे छत बनायो अथमि, वअंज़ल मिनस समाइ माअ। अल्लाह फरमाए थो टीं ॻाल्हि इहा, टियों दलील इहो आहे जो आसमान मां मींहं जे ज़रिए मां पाणी मोकिलींदो आहियां, जंहिं पाणीअ जे करे तव्हांजी इहा ज़मीन आबाद थींदी आहे जंहिं ते तव्हां पोखां कंदा हो। ऐं इन मींहं जे ज़रिए मां तव्हां जे लाइ पोखां पुटायां थो ऐं मेवा ॼमायां थो ऐं बाग फुटायां थो। इहे 4 दलील इन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ॾिना, ऐं जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रुबूबियत साबित करे थो त मां तव्हांजो रब आहियां। सभई दोस्त हिकु दफ़ो इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मुहब्बत ऐं प्यार मां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। त उहो ॿियो शख्स उथी करे इहा दुआ घुरे थो मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयमि, पंहिंजे औलाद ते रहम न आयो ऐं अबे अम्मा जे मथां उन्हनि खे तरजीह न ॾिन। मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं इहो अमल मुंहिंजो तो वटि क़बूल आहे त मुंहिंजा रब साईं हिन मुसीबत मां असांजी जान छॾा, हीअ तकलीफ़ दूर कर। इहे जो लफ़्ज़ चयईं हदीस पाक में ईंदो आहे त पत्थर कुझु वञी परे किरियो। टियों शख़्स उथी करे चए थो मुंहिंजा अल्लाह मां मुलाज़िम ऐं नौकर बिहारियमि, उन्हनि मां हिकिड़ो मुंहिंजो नौकर कावड़िजी हलियो वियो। जीअं ॾिसंदा आहियो बाग़नि असां वटि बि केतिरा केतिरा मज़ूर ईंदा आहिनि, हिकु ॾींहुं या 2 ॾींहं 5 ॾींहं हणी वरी जेको आहे उन्हनि खे कमु सम्झ में न ईंदो आहे या तंग थी करे भॼी हलिया वेंदा आहिनि। पोइ असां अहिड़ा मुस्लमान सुधरियल आहियूं जो उन्हनि खे उहा पघार बि न ॾींदा आहियूं, चवंदा आहियूं त भॼी वियो आहे त छो ॾियूंसि। ॿुधो उहो शख़्स छा थो चए मुंहिंजा अल्लाह उहो भॼी हलियो वियो, मूं वटि पंहिंजी मज़दूरी छॾे हलियो वियो,
मां छा कयमि जो उन जे पैसनि मां जानवर ख़रीद कयमि उन जे पैसनि मां बकरियूं वरितमि हलंदे हलंदे बकरियुनि जा धण थी विया हलंदे हलंदे उठनि जा धण थी विया 2-3 सालनि खां पोइ उहो शख़्स मूं वटि वापसि मोटी आयो अची करे चए थो यार मां तो वटि मज़ूरी छॾे वियो हुउमि हेतिरा मुंहिंजा पैसा थियनि था हेतिरियूं मुंहिंजियूं ॾियारियूं आहिनि महिरबानी करे तूं मूंखे उहे पंहिंजा पैसा ॾे हुन जे ईअं चयो मां उन खे माल जे मथां वठी आयुमि चयो मां ही बकरियूं ॾिसे थो चई हा चई इहे सभु का आहे हे उठ ॾिसे थो चई हा इहे बि सभु का आहे हे गऊं ॾिसे थो चई हा इहे सभु का आहे मां जो हुनखे ईअं चयुमि त हू परेशान थी वियो चई यार मां तोखां पंहिंजी मज़ूरी वठण आयो आहियां मां तोखां पंहिंजा पैसा घुरण आयो आहियां तूं मूंसां ठठोल छो थो करे तूं मूंसां मज़ाक छो थो करे मूंखे पंहिंजा पैसा ॾे मां हुनखे चवां थो त इहे तुंहिंजो माल आहे मुंहिंजो न आहे हो मुंहिंजी ॻाल्हि सम्झे कोन थो आख़िरकार वेहारे सम्झायो तू मूं वटि हेतिरा पैसा छॾे वहीं चई हा चई पोइ मां तुंहिंजे इजाज़त खां सवाइ तुंहिंजे मोकल खां सवाइ मां इहो माल वरितुमि बकरियूं वरितमि उन मां इहो धण बणिजी विया आहिनि मां हिकिड़ी उठी वरितमि उन मां इहो धण बणिजी वियो आहे हिकिड़ी गऊं वरितमि उन मां इहे एतिरियूं गऊं थी वियूं आहिनि तंहिंजे करे इहो समूरो तुंहिंजो माल आहे तुंहिंजे पैसनि मां वधियो आहे ऐं मुंहिंजो इन में को बि हक़ कोन थो लॻे तॾहिं थो चवां त समूरो जो समूरो माल तुंहिंजो आहे तूं काहे वञ वो शख्स चए थो मुंहिंजा अल्लाह मां ईअं चयोमांसि हुनखे ॻाल्हि सम्झ में आई हू बि अहिड़ो अल्लाह जो बानो हो जो समूरो माल काहे वियो हिकु बि ढोर मुंहिंजे लाइ कान बचाई मां बि इन ते राज़ी थियुमि मुंहिंजा अल्लाह इहो मां अमल ज़िंदगी में कयो थी मां जेकॾहिं इहो मुंहिंजो नेकीअ जो अमल तो रब वटि क़बूल आहे त मुंहिंजा अल्लाह इन जे सदके असां खां हीअ मुसीबत टार असांजी न मां जान छॾाए इहे लफ़्ज़ चवंदो वञे थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पत्थर वञी परे किरियो टई उन गार मां निकिरी ॿाहिरि आज़ाद थी विया मां शुरूआत में चयुमि त सब्र 3 क़िस्म सब्र 3 क़िस्म इन हदीस पाक मां 3 क़िस्म सब्र जा साबित थियनि था हिकिड़ो क़िस्म इहो आहे त पाण जे नफ्स ते कंट्रोल करे पाण खे बुराई ऐं गुनाह खां बचाइण गुनाह जी ताक़त आहे पर उन हूंदे बि पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाए इहो बि हिकिड़ो सब्र जो क़िस्म आहे छो त सब्र जी माना आहे रुकजण सब्र जी माना आहे डटिजी बीहण या सब्र जी माना आहे त उहो शख़्स पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाई उहा नौजवान छोकिरी उन ॾे आई पर अल्लाह जो नालो जो उनखे विधाई अल्लाह जो ख़ौफ़ जो उनखे यादि ॾियाराई रब जो ख़ौफ़ अची वियो गुनाह खां अल्लाह उनखे बचायो इहो बि हिकिड़ो सब्र आहे ऐं हू शख़्स जंहिं अबे अम्मा जी ख़िदमत कई इहो बि सब्र जो हिकिड़ो क़िस्म आहे माना नेकीअ जो अमल करणु नेकी करणु इहो बि सब्र जो उन ते नेकीअ जे कम ते छो त जेको माण्हू नेकीअ जो कमु ऐं सवाब जो कमु जेको सम्झे थो न ऐं उन ते डटिजी बीहे थो इहो बि हिकिड़ो सब्र आहे ऐं टियों सब्र जी जो इहो क़िस्म आहे जेको तव्हां उलमा खां बार बार ॿुधो आहे त मुसीबत ऐं तकलीफ़ जे वक़्त में सब्र करणु उन खे बर्दाश्त करणु उन खे रब जे तरफ़ां सम्झणु इहो बि सब्र जो क़िस्म आहे तॾहिं रब साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन हिकिड़ी ॻाल्हि सब्र वारी थी वई बाक़ी निमाज़ अल्लाह फरमाए थो त ईमान वारो अल्लाह जी रब जी मदद वठो सब्र ऐं निमाज़ सां इते निमाज़ मां मुराद फर्ज़ी निमाज़ न अथव इस्ताईनू बिस्सब्रि वस्सलाह इन मां मुराद निमाज़ फर्ज़ी निमाज़ न आहे छो त फर्ज़ी निमाज़ त उहो ई फर्ज़ आहे फर्ज़ी निमाज़ उहो ई पढ़णी आहे ऐं इन मां उलमा इकराम लिखियो आहे मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे इस्ताईनू बिस्सब्रि वस्सलाह इते सलात मां मुराद निमाज़ मां मुराद नफ़ली निमाज़ आहे छो त जेको माण्हू नफ़ली इबादत घणी कंदो आहे न अल्लाह ताला उन जे लाइ रिज़्क़ जा दरवाज़ा बि खोले छॾींदो आहे अल्लाह तबारक व तआला उन जे मथां आयल मुसीबतूं बि टारे छॾींदो आहे निमाज़ अहिड़ी शइ आहे छो त सभु अहिड़ा सहाबा इकराम जा किस्सा सहाबा इकराम जा सभु अहिड़ा वाक़िया आहिनि जो निमाज़ जे करे अल्लाह उन जूं मुसीबतूं टारे छॾियूं आहिनि जेकॾहिं सहाबा इकराम जे मथां को ॾुखियो टाइम वक़्तु ईंदो हो
त वुज़ू करे यकदम निमाज़ पढ़ी उहा अल्लाह खां दुआ घुरंदा हा मुसीबत टरी वेंदी हुई। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे। शाम जे तरफ़ वापार जे नियत सां वञनि था। 5-8 ॼणा पाण में आहिनि। हलंदे हलंदे रस्ते में हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास जो जेका सवारी ही गॾह जी सवारी उहो गॾह मरी वियो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे साथी चवनि था साईं तुंहिंजो सामान असां खणी हलूं था, तुंहिंजो सामान हिसनि में विराए करे असां पंहिंजे सवारनि ते खणूं था, तोखे बि खणी हलूं था, तूं असां सां हल। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास मूंखे चए थो यार तव्हांखे जेकॾहिं तरसनो आहे त हिते तरसो, जेकॾहिं तव्हांखे तकड़ा त तव्हांखे मुंहिंजी इजाज़त आहे, भल तव्हां वञो, मां न हलंदुमि, मां इन पंहिंजे सवारीअ ते पंहिंजो सामान खणंदुमि, पाण बि इन ते हलंदुमि। हू चवंदा यार तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे छा, ही गॾ मरी वियो आहे, ही तुंहिंजी सवारी हाणे आहे कोन, मुअल गॾ ते तूं कीअं खणंदे? चई मां इन ते पंहिंजी सामान खणंदुमि, मां पाण बि इन ते सवार थींदुमि। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास वुज़ू करे बरकातूं नफ़िल पढ़ी करे दुआ घुरे थो मुंहिंजा अल्लाह तूं त हर शइ जे मथां कुदरत रखण वारो आहे। ज़मीन ते तुंहिंजी ताक़त हलंदी आहे, ज़मीन ते तुंहिंजो हुकुम हलंदो आहे, आसमान ते तुंहिंजो हुकुम हलंदो आहे, सिज ते तुंहिंजो हुकुम हलंदो आहे, चंड ते तुंहिंजो हुकुम हलंदो आहे, इंसाननि ते तुंहिंजो हुकुम हलंदो आहे, जानवरनि ते तुंहिंजो हुकुम हलंदो आहे। हर शइ जे मथां तूं कुदरत ऐं ताक़त रखण वारो आहे मुंहिंजा अल्लाह। जीअं उज़ैर नबी उन जो गॾु मरी वियो, 100 साल खां पोइ उज़ैर नबीअ जे गॾ खे तूं जीआरियो मुंहिंजा अल्लाह। होॾां जेकॾहिं उज़ैर नबी हो उन उज़ैर नबीअ जे गॾ खे 100 साल खां पोइ जीआरी। मां बि तुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो शागिर्द आहियां, मां बि मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहियां मुंहिंजा अल्लाह। मुंहिंजे बि इन गॾ खे जीआरी जीअं उज़ैर नबीअ जे गॾ खे जीआरी। हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम 83 पारे में उन जो ऐं उन उज़ैर नबी आहे उन जे गॾ जो अल्लाह तबारक व तआला क़ुरान 83 पारे में ज़िक्र कयो आहे। औ कल्लज़ी मर अला क़रियतिन व हिय ख़ावियतुन अला उरूशिहा। इन लफ़्ज़नि सां हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जे किस्से खे अल्लाह ज़िक्र कयो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास इहा दुआ घुरी अञा हथ हीअं करे थो त उन जो गॾ ज़िंदा थी वियो ऐं जीअरो थी वियो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास पंहिंजे उन गॾ ते सवार थी करे पंहिंजे मंज़िल मक़सद ते पहुतो आहे। त इहा आहे निमाज़। निमाज़ इन जे करे अल्लाह फरमाए थो इस्ताइनू बिस्सब्र वस्सलाह, सब्र ऐं निमाज़ सां रब जी मदद वठो। अल्लाह फरमाए थो निमाज़ अहिड़ी शइ अथव कहिड़ो बि तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु अची वञे, कहिड़ी बि मुश्किलात तव्हांजे मथां अची वञे, अल्लाह फरमाए थो बरकातूं नफ़िल पढ़णु तुंहिंजो कमु आहे, घुरणु तुंहिंजो कमु आहे। अल्लाह फरमाए ॾिस त मां तुंहिंजे लाइ कीअं थो रस्ता खोले छॾियां। त बहरहाल चिठी अची वई त तव्हांजो टाइम पूरो थी वियो आहे। बहरहाल अञा इन आयतुनि जे मक़सद ताईं बि कान पहुची सघियासीं जेके अल्फाज़ थिया। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त शाल रब साईं क़बूल फरमाए ऐं उनखे हिदायत ऐं निजात जो सबब ऐं ज़रियो बनाए। व आख़िर दावा